ख्याल रमू जै कम सालों था वो कम थींदो ना। अरे डी भागो अच्छा वडो इस्तकी हालू था त कम थींदो तू ते भी मारिस मानो नाटक दिस तू वना तो मा भोतार दे वनी के पिना तो नथो दे तो तोखे मोकलां तो ठीक आ तू इते मरचू भी मारिस की वना तो नाटक क्या तो बता जे दरवाजा खड़काया तो जेका मोके खराब नहीं ना वो तोखे मोकलां तो हथियार खणी वने की न तो दे ठीक आ इते भी नहीं गाड़ी न वने मां ठीक आ मां वना ही तो सही है सही। आए को भोतार आए को बाला जिनाले ते जो बा भोतार आए भोतार कबा निकलनी कौन अकेर सुबह सुबह से मथा ही खाई आए भोतार मेरे खर्चो पानी कोने माचो वना भोतार दे वठी चाकू खर्चो पानी की रोजी क्यों यार महंगाई दौर है देख खर्चो पानी दे हल हल फकीर सुबह सुबह पिनण आयो असा पाण फकीर लगा पिया भोतार तवा पाण फकीर लगा पियो असा फकीर घटू असा के इलाज ना लड़ी ने तो खेला पाक गंज दिंदोई फकीरन से दिल न दुखाइंदो कर हल फकीर ना बाप भोतार देख के खर्चो पानी दीता ना एक रुपयो बिना टेडी बिना निक्रिस कोन पियो दिनो सिकोन और तुम आगे छा की धिकारी भजाए छड़ियो सो हाने दिस पांच किए कार कदी करना हथियार कर पांजो जय बुझा देना देना अरे बे बाजा जेबन में तुझे तो देना तो बुधाया कोन ये कर हथियार काट हां अरे दे बागा हेड कर माके मारी नहीं चा हेड माके हां लिखा ना कदेंगे साफ कर पे खबर थी छा करना तो के रेस रेवन जी दरवाजा खड़काए जिसे नहीं करे कंध ते पिस्तौल रखे हणास हट जासी ना चले गोली वाहन जो उनके तू हणते ये पाएगा हां अरे वन्नी तो ना वडी गाड़ी ना हण वन्या तो बिड़ी छो तो नहीं पाएगा वन्नी वन्या इन्हीं के भी खबर लगे फकीरन सा पिटान जो छा अंजाम आ आई केर अरे मां केर भी आया इनमें तो जो छा जेका पैसा का कढी ते उठ जे न तो आलम खान मां तो खाना तो दे जा पुलिस खा तो दे जा जेका पैसा पिया थी बाहर कढ न तो अचे थी गोली मुके न मत और पैसा पैसा थी यार अरे बुदू माके यार नहीं चा कम थी उस्ताद सच्चे हां वो तो बाबा पानी थी यार माल कितो कट सही दुकान इतना कट इतना कट हम कसे वेंदा हालन काथे वही करे पार्क में गिणदो केतरो हाल हाल दो छो तो ये जुल्म थी हमसा फकीर अल्लाह दे राह में वठण आयो उनके न निनम वो जुल्म करे जो पिस्तौल जोर ते पैसा हटियो बिया जे टाइम भी फकीर है खरियात ॾिनी आहे बाका हाने ते बुक लाए केडी गर्मी पया लाए हाने केर दिस दोई लाया दोस्तों आणि ये कर पैसा खर्च कणो घणा है कदूं था जल्दी कर ए दिस बराबर नोट दिस हाथ ना खड़ी बाका हाने ना लेतर मेहनत यार हमारी यार फ्री तो कन्या तो फ्री घणा तने माके वे सीधा भला ना म पण कया तो ना तू चुप करे वही रहो बुचन के बात नहीं करे म पैसा गणी हटा तो के दिया तो वाणे वालदाऊ मानी खान ठीक है हम सही है एकड़ो दे मां ना कोडी नो आई मां वटी का हाल बन मिर्चू ब्याह जाए जा खोर थी है दे ना उस्ताद इनमें सफा वजन दोना वे रुसी चवा से मां मेहनत कर यार मां के न तो दे है वट
हा हाणे कुझु वज़न थियो आहे। ख़ुशि थी थी यार रेसिपी माल कयोसीं ईअं रोज़ रोज़ हुजे पोइ टेकिया चवंदासीं। उत उत मानी बानी खाऊं हली। हा वॾे होटल ते किथे हलंदो ॿी सही में टोपियूं शोपियूं लायूं त माण्हू छा चवंदा। हा इहे भला ला हिमालया इहो लाए ईअं करियो मूंखे ॾे हिन में वेड़ूंसि था हे जेको आहे न उत वज़न हाणे वधी वियो। खई हल रखतासीं हेॾी घर बि कंहिं ॿिए चकर कमु ईंदो। इहो पुनाले मुंहिंजो पुटु गुम आहे नहीं निकितल आहे ॿाहिरि उहो ख़बर न अलाए किथे आहे इहो ख़बर कोन्हे इहो लभई थी इहो जांच कजां चवजां त पियूं सड़े थो गॾियो त चुन मां मुंहिंजो पीउ सड़े थो। हा ठीकु आहे बसि चवजां थी ठीकु आहे चुन हा हा अॼु मिर्चू अॼु होटल ते मज़ो आयो ॾियाल तोखे मज़ो आयो मानी खाइण में। हा उस्ताद अॼु त मां हिर्स करे मानी खाधी आहे पेट मुंहिंजो फाटे थो। ॾाढी मानी छो खाधई पैसा पिया आहिनि ख़तमु थी सुभाणे मानी नसीब थिए अलाए न मां वरी अॼु बि स्टॉक करे छॾी आहे पेट अच्छा में। पोइ यार हाणे को रोज़ी करणी पवंदी। ॾिसूं था को अॼु किथे दा हणूं था। हा हणूं था हो यार ॾिस तूं ॾिसां जो इहो नओं हमराह लॻे थो मां त इन्हनि खे फुरींदऊं पाण। हलो उस्ताद पोइ सोची छा थो उथ ते बंदूक किथे पंहिंजी इहा आहे न मां वटि। पोइ कढ पोइ हल हल ख़बरदार दार हिलण जी कोशिशि कई गोली सीने खां पार हूंदई। चुपचाप सां सामान सां गॾु नी तूं हलियो वञ बुरो असरु थींदो ई हा ईअं सां हलण हल दबो 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 हल 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 दबो कर हल ठीकु आहे बाबा ठीकु आहे अॼु मां तव्हांजो कमु कराए छॾियां ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम और खाने वालेकुम सलाम चाल सही खुश आयो तबियत ठीक है अल्लाह जा खैर खैरियत है बेओ लाला लाला जी कीअं असांखे भुलिजी पियो आहीं। और खान ये को संबंध रम तुम्हारे तो ऐसा मिला मिला पर आज टाइम में जो हमारी सही इहा बि सही ॻाल्हि आहे सही सही ॿियो ख़ैर और खान बियो तो सन खैरा मोसा जो हशर थियो है ना लाला वरी कहिड़ो होशियार थियो आहे तोसां। इन तो जे गोठ में रास्ते में अचा पियो माने घुर थी विया छा हुर जी पक मां सम्झी वियुमि इहे हूंदा चुमे वारो पुटु ऐं ॿियो इहो हूंदो रमू। ठीकु आहे मां हिननि खे ॾिसां थो त असांजा महिमाननि खे फुर था कनि। ठीकु आहे हिन खे ॾिसंदासीं हल तूं फ्रेश थी ऐं मां मानी जो बंदोबस्तु कयां ठीकु आहे।